अमर साहिब के किताब को पढ़ी सिकंदर मोदी जी पहले मुलाकात हुई मुख्तलिफ मिसाल गीत जेके भी लिखियल पढ़ियासीं मुलाकात हिते ई कराची में थी ॻोठ बि ॾिठो हुते ख़बर पई हूअं ई ओठा बिलावल वठो जेके ज़ाहिर वठो आहे रमीर वठो ॿिया साड़नि जे हिसाब ॿिया सुजाॻी फोरम में बि अची वियो आहे मज़ाक़ूं बि कंदा आहियूं जीअं माली साहब चयो त जेका ॻाल्हि न वणंदी आहे उहा बि इहे दरगुर करे चवंदो आहे ॾाढो दिलरुबा दोस्त आहे सुठो लिखे पियो ऐं जनमॾींहं ते मुबारकबाद बि ॾियां मूंखे 3.5 वक़्तु छॾिया मुंहिंजे प्रोग्राम में अचिया साईं समी करो मुलाक़ात अॼु हेॾो वॾो रेड़ सभु साथी सां मुलाक़ात ॾाढी दिली ख़ुशी थी सभु वण जी काठी थिया आहियो उहो बि थिए पियो आहे ख़ुशी थिए पियो आहे पर कराची में हेॾो वॾो प्रोग्राम ॾिसी दिली इंतिहाई वॾो प्रोग्राम अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि हिते कराची में ऐं जीअं असांजे हेॾे वॾो शहर हीउ वॾो झंगल आहे वॾो झंग आहे हिते माना हिन झंग शहर में अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं सिंधी सुजाॻी मुख़्तलिफ़ ॻोठनि में पर जीअं गुलशन हदीद या कोरंगी या रज़ाक़ाबाद या सचल ॻोठ या भेटा या सतपुड़ा न पर शहर अंदरि जेके असांजा सिंधी माण्हू वेठा आहिनि भंगुर जा ॻोठ दुर्फतनि जा ॻोठ उन्हनि में जेकॾहिं सुजाॻी फोरम वठी ईंदा त असांजी ॿी लैंग्वेज जा माण्हू जेके आहिनि उते ॿी कबीले जा ॿिए ज़ाति जा माण्हू हू बि असां सां जेका कम्यूनिकेशन जी जेका गेप आहे उहा गॾिजी वेंदी ॾाढो सुठो सालनि जो असां वाधायूं वरी बि ॾियां थो सिकंदर वठां असांजी वाधाई क़बूल पवे कारी रात कचो घड़ो उमटी हूंदाई चंड नालो नाहे दरिया दुरलाई साहेड़ कारण सुहिणी आती थे आई ए कबीलाई न त कुननि में केर ऐं दावत ॾींदसि सिंध सुजाॻी फोरम कराची डिवीज़न जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी साईं सारंग जोईअ साहब खे जेको अची पंहिंजे ख़्याल में गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई पंहिंजे ऊचे घाट खे मूल झुकाई त मुंहिंजा साईं तुंहिंजी दात ॾाउं थी वञे हक़ मौजूद जी सिंध दोस्तो सभ खां पहिरियों ऐं पंहिंजे प्यारे दोस्त ख़ूबसूरत शाइर ऐं सिंध सुजाॻी फोरम ज़िले मलीर जे ऑर्गेनाइज़र सिकंदर उठे खे जनम ॾियण जी वाधायूं ॾियां ऐं असां साईं जी साईं अस्कर सभिनी दोस्तनि चयो त हू वाक़ई पंहिंजी तबियत में इंतिहाई माठीनो आहे वाक़ई इंतिहाई माठीनो आहे ऐं कॾहिं बि हुनखे मन मूं को हुनजे मुंहं में कंहिंजे लाइ अहिड़ो को नफ़रत वारो जेको तासिर चइजे या कंहिंजी ॻाल्हि अणवणंदड़ हुजण जे बावजूद बि उनजी का शिकायत मूं हुन वटां हुनजे वाता न ॿुधी आहे इहा मां सम्झां थो त सुठे इंसान जी ख़ूबी आहे त हू इंसान सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलण जो क़ाइल आहे लतीफ़ जी उन्हनि सिटियूं वांगुरु त हणणु हकलणु ॿेली सारणु मांझाई ई मरक विझनि तान फ़र्क़ु रुक वांदी रांदि में सो सिकंदर ओठो उन्हनि ख़ूबियुनि जो मालिक आहे ऐं आउं सम्झां थो त सिंध जी कुंड कुर्छ में जेके बि नौजवान दोस्त आहिनि जेके बि नौजवान शाइर आहिनि उहे सिकंदर उठ सां मोहबत कनि था सिकंदर उठ सां प्यारु कनि था ऐं सिकंदर जी इन मिठास सां भरियल जेका तबियत आहे उन खे पसंदि कनि था ऐं असां समूरा दोस्त हिकु नंढड़े सॾ ते ऐं माना मां अॼु मूंखे ख़ुशी थी त समूरा उहे फोरम जा दोस्त या ॿिया जेके हिन जा सिकंदर जा जेके ज़ाती दोस्त आहिनि हिकिड़ो ॾींहुं बि कोन थियो आहे असां कल्ह शाम जो पोस्ट रखी आहे ऐं उन नंढड़े हिकिड़े शार्ट नोटिस ते एतिरा दोस्त अची वञनि ऐं सम्झां थो त इहा सिकंदर ओठे जी पंहिंजी जेका नेठ आहे निमाणाई आहे ऐं उहो सचाई आहे जो उन्हनि दोस्तनि उनखे मान ॾिनो आहे अॼोके हिन जनम ॾींहं ते ऐं वरी बि हिकिड़ो दफ़ो ॿीहर सिकंदर खे जनम ॾियण जो लख वाधायूं ॾियां थो ऐं साईं समी साहिब जो असगर बाक़ी साहिब जो जुनेर साहिब जो ऐं समूरनि दोस्तनि जो थोराईंदो आहियां जेके सिकंदर जी सालगिरह जे मौक़े ते हिते कई आया ऐं असांखे मान ॾिनो अवां जा लख थोरा
बुनियादी तौर ते असां जो को नंढड़ो फोरम आहे ऐं असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि ज़रूरु कई आहे त असां सिंध जी दिलि गादी यानी कराची जे अंदरि हुन असांजो फोरम हींअर 4 ज़िलनि में कमु करे थो, पर असां सम्झूं था त जेसीं ताईं असां शहरनि जे अंदरि जेके शहर न सिर्फ़ु मार्केटूं आहिनि पर शहर मईशत जी जेका आहे हिकिड़ी करंगे जी हॾी आहे, छो जो उहा करंगे जी हॾी हिन पूरी सिंध खे हलाए थी, बल्कि हिन पूरी रियासत खे ही शहर को हलाए ऐं उनजी तमामु वॾी अहमियत आहे। उन्हनि शहरनि में असां जेके कॉम्परस लड़े सां वाबस्ता आहियूं, जेके तरक़ी पसंद सोच जा मालिक आहियूं, जेके आज़ाद सिंध जा ख़्वाहां आहियूं, उहे घटि में घटि हिन शहरनि जी मालिकी पंहिंजे नथर में रखनि ऐं सिंध जी सियासत जो जेको मर्कज़ आहे हिनखे बणाइनि। इन ई सोच सां असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि ज़रूरु कई आहे त कराची जी ॿाहिराड़नि जे अंदरि, कराची जी शहरनि जे अंदरि असां हिकिड़ी लाट ॿारनि जी कोशिशि कई आहे त असां न सिर्फ़ु पंहिंजनि उन्हनि समूरनि दोस्तनि खे गॾु कयूं, पर असां गॾोगॾु उन्हनि जी पंहिंजी ज़हनी आबियारी बि कयूं, जंहिंजे लाइ असां हफ़्तेवार स्टडी सर्कल थींदो आहे, जंहिंमें हिते बि स्टडी सर्कल असां करे चुका आहियूं, बुनियाद विझी चुका आहियूं ऐं कोशिशि असांजी आहे त बाज़ाब्ता तौर ते हफ़्ते ते हिते बि जेको इहो स्टडी सर्कल आहे उहो लगातार जारी रहे ऐं अहिड़ी रीति कोरंगी जे अंदरि आहे, डिफेंस जे अंदरि ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि जे अंदरि जेको आहे असां हफ़्तेवार स्टडी सर्कल जेके हलायूं था, जंहिंमें असां दोस्तनि जूं जेके ज़हनी ऐं नज़रा जी जेके तरबियत आहे उहा कयूं था, जंहिंमें रबर हसन साईं जेम्स जा किताब, आरिसर साहब जा किताब ऐं उन्हनि खां अलावा दुनिया जे इनक़लाबनि ऐं दुनिया जे फ़लसफ़नि ऐं अदब, आर्ट ऐं लतीफ़ियात जे मौज़ूअनि ते, बल्कि मुख़्तलिफ़ सियासत ऐं फ़लसफ़नि जे मौज़ूअनि ते असां किताबनि जी चूंड कंदा आहियूं ऐं उन्हनि किताबनि ते स्टडी सर्कल्स कंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं असां उन्हनि ते मुख़्तलिफ़ स्कॉलर घुराईंदा आहियूं जेको लेक्चर ॾींदा आहियूं त जीअं असां बि उन्हनि शयुनि मां सिखी सघूं ऐं हिकिड़ो जेको तासुर असां वटि जेको उभरणु हूंदो आहे त असां वटि सियासी जेके तंज़ीमूं कमु कनि थियूं उन्हनि में अहिड़ा नुक़्ते नज़र या मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि, कमु करण जा तरीक़ेकार आहिनि। हिकिड़ो इहो हूंदो आहे त असां वटि अमल ते घणो ज़ोर हूंदो आहे, पर मुताले जी खोट हूंदी आहे, असां मुताले जे तरफ़ तमामु घटि ध्यानु ॾींदा आहियूं। स्टडी सर्कल्स, लेक्चर, सेमिनार्स जंहिंमें या वर्कशॉप जंहिंजे ज़रिए नौजवान जी तरबियत खे सियासी कारकुनान जी उहा शइ थींदी आहे ऐं अमल ते ज़रूरु ज़ोर हूंदो आहे ऐं बग़ैर इल्म जे जेको अमल हूंदो आहे उहो लूलो लंगड़ो हूंदो आहे, उन सां कॾहिं बि असां पंहिंजा मक़सद जेके आहिनि उहे हासिलु न करे सघंदा आहियूं। ऐं ॿियो जेको तरीक़ेकार इहो हूंदो आहे त असां रुगो डाइनिंग रूमनि ताईं या हिकिड़े घर ताईं हिकिड़े महदूद सर्कल ताईं महदूद थींदा आहियूं, रुगो पढ़ण जी हद ताईं, रुगो ज़हनी अयाशी जी हद ताईं अमल खां कटियल हूंदा आहियूं। नतीजो तो छा थींदो आहे त बग़ैर अमल जे जेको इल्मु आहे उहो बि माना कंहिं कम जो न आहे, छो जो उहो समाज में जेसिताईं नथो लहे, जेसिताईं माण्हुनि ताईं उहो नथो पुॼे, तेसीं ताईं समाज में तब्दीली न ईंदी, तेसिताईं समाज में इनकलाब या नवाण पैदा न थींदी। उन करे हिकिड़ी नई कोशिशि न आहे, माज़ी में अहिड़ी कोशिशि थियूं आहिनि, असां उन कोशिशि खे ॿीहर जीआरण जी कोशिशि कई आहे, उनखे ॿीहर पाणी ॾियण जी कोशिशि कई आहे त बाबा इल्मु ऐं अमल ॿई लाज़िम मंज़ूर शयूं आहिनि। जेसीं ताईं तव्हां फ़िक्री ऐं नज़राती तौर ते तरबियत हासिल नथा लहो, तेसीं ताईं तव्हां समाज खे तब्दील नथा करे सघो, तव्हां समाज खे सियासी बुनियादनि ते जेको आहे उनजी जोड़जक नथा करे सघो। उन करे हिकिड़ी नंढड़ी कोशिशि ज़रूरु आहे जंहिं सां असां फ़िक्री नज़राती बुनियादनि ते ज़हनी तौर ते दोस्तनि जी तयारी कंदा आहियूं, उन्हनि खे ट्रेन कंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु असां अमलनि में जेके सिंध जा इशूज़ आहिनि, सिंध जा क़ौमी इशूज़ हुजनि या सिंध जा समाजी इशूज़ हुजनि, उन्हनि ते असां उनखे प्रैक्टिस कराईंदा आहियूं, छो जो थियरी खां पोइ प्रैक्टिस लाज़मी आहे। त जीअं घटि में घटि उहो माण्हू जेको आहे उहो प्रैक्टिकल बि जेको आहे तजुर्बो हासिल करे त जीअं सघे ऐं पंहिंजो जेको केस आहे, पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे उहो मज़बूती सां रखी सघे। सो हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे जंहिंजो बुनियाद असां हिते विधो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो असां वटि हिकिड़ो आम तौर ते रायो इहो ॾिनो वेंदो आहे त सिंधी क़ौम जेको आहे उहा गैर मुनज़िम क़ौम आहे, सिंधी क़ौम जेका आहे उहा इंतिशार जे में चढ़ियल आहे, सिंधी क़ौम कॾहिं मुक़ररु थींदी कोन्हे, सिंधी क़ौम तंज़ीम जो मिज़ाज ॼाणी कोन्हे, सिंधी माण्हुनि में सिंधी क़ौम में तंज़ीम ठही नथी सघे। मुख़्तलिफ़ असां वटि इहे हीला ऐं बहाना ॿुधाया वेंदा आहिनि। मां सम्झां थो त इहे हीला बहाना
चीन सां लागू कनि था, दुनिया जे हर मुल्क सां लागू कनि था, उहे बि आफ़ी बि हुआ, पर जेकॾहिं सुधरण ते आया त उहे सुधरी आया, उन्हनि में इनकलाब आंदो, माओ ते इनकलाब आणे ॾेखारियो, ईअं वियतनाम जे अंदरि होचिमन इनकलाब आणे ॾेखारियो। ईअं ई मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ जेके रहनुमा हुआ जिन सियासी तकलीफ़ुनि जी जोड़जक करे पंहिंजनि मुआशरनि जे अंदरि पंहिंजी क़ौमुनि जे अंदरि न सिर्फ़ु इनकलाब बर्पा कयो पर आज़ादियूं बि हासिलु कयूं। त अहिड़ी रीति असां चऊं था त घटि में घटि जेको इहा जेका प्रोपेगेंडा कई थी वञे त सिंधी क़ौम जेका आहे उहा गैर मुल्क ज़माने में तंज़ीम नथी जुड़ी सघे, त असां हिकिड़ो तंज़ीम जो नंढिड़ो मॉडल ठाहिण जी कोशिशि कयूं था ऐं उन नंढड़े मॉडल ते असां ज़रूरु कामयाबु रहिया आहियूं। असां कराची सतह ते घटि में घटि इहा कोशिशि ज़रूरु कई आहे त हिकिड़े मुनज़म अंदाज़ सां, हिकिड़े ऑर्गनाइज़ अंदाज़ सां हिकिड़ो ऑर्गनाइज़ेशन जो तसवुरु ॾियूं त तंज़ीम या ऑर्गनाइज़ेशन जेकॾहिं ठाहिजे उहा हीअं ठही सघे थी, उनजो मुंहुं मोड़ो हीअं हूंदो, उहा जदोजहद हीअं करे सघे थी। त घटि में घटि असां वटि जेके सियासी तहरीकूं या मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उहे शयूं खे तंज़ीम थी सघे, तंज़ीम ठही सघे थी। अॼोको ही नंढड़े नोटिस ते प्रोग्राम तंज़ीम साज़ी जो नंढड़ो मिसाल आहे तव्हांजे आलो, त हिकिड़ी नंढड़ी कोशिशि असां कयूं था त घटि में घटि असां तंज़ीम साज़ी ॾे ध्यानु ॾियूं, पंहिंजी मेंबरशिप ते ध्यानु ॾियूं ऐं उन्हनि जी तरक़त ते ध्यानु ॾियूं। छा आहे जो तंज़ीम जा बुनियादी जेके जोहर या नुक़्ता असां चऊं उहे इहे आहिनि त सभ खां पहिरियों इहो आहे त तव्हां मयारी मेंबरशिप जी चूंड कयो। तव्हांजी जेका मेंबरशिप आहे, तव्हांजी जेका भर्ती आहे उहा मयारी बुनियादनि ते कयो। उन में तव्हांजा शर्त शुरू अहिड़ा हुजनि, उन में तव्हांजी ट्रेनिंग जो जेको प्रोसेस अहिड़ो हुजे जंहिंमें तव्हांजो दोस्त जेकॾहिं कची ज़हनियत जो बि आहे उहो ट्रेन थी अचे, उन मां तयारु थी अचे ऐं उहो दोस्त 3 महीननि ताईं 6 महीननि ताईं कची मेंबरशिप खां पोइ इन्हनि स्टडी सर्किल, इन्हनि लेक्चर जे ज़रिए, उन्हनि जे इम्तिहाननि ऐं प्रैक्टिकल अमल जे ज़रिए जॾहिं उतां सिलेक्ट थी करे कि ऑर्गेनाइज़र जे उहिदे ते अचे थो त इहा हुनजी तंज़ीम जो हिकिड़ो मरहलो उन में मुकमल थो थिए। त अहिड़ी रीति वरी पोइ उनजो इलेक्शन जेको सिस्टम आहे असां वटि बदकिस्मती इहा आहे त मुख़्तलिफ़ फोरमनि जे अंदरि, तंज़ीमुनि जे अंदरि, पार्टी जे अंदरि थोरो थोरे जो शिकार तमामु घणो आहे या बोगस वोटिंग जो असां वटि तमामु घणो मामिलो रहियो आहे। असां वटि उनजो बि हल आहे, हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे, उहो इहो आहे त असां वटि मल्टी पार्टी इलेक्शन सिस्टम वेंदो आहे जिथे हूंदो आहे, या 2 पार्टी इलेक्शन सिस्टम हूंदो आहे। हिकिड़ी पार्टी जे अंदरि 2 धड़ा वेंदा, हिकिड़ी जे मुख़ालफ़त में हिकिड़ो 58 अक्सरत खणंदो वोटनि जी, उहो खटियो 48 अक्सर जो हारायो, नतीजो तौर ते उहो या त हुनजी मुख़ालफ़त में कमु कंदो या अलॻि पार्टी ठाहींदो। इहो बुनियादी सबबु आहे असां वटि पार्टी जो तोड़ण जो, पार्टी जो तोड़ फोड़ जो। उनजो हिकिड़ो हल आहे सिंगल ट्रांसफेरेबल वोट सिस्टम। सॼी दुनिया जे सुधरियल मुल्कनि जे अंदरि इहो निज़ाम लागू थिए थो जिते माण्हू जी अहलियत मूजिबि वोट थींदो आहे खुफ़िया अंदाज़ सां, जंहिंखे सिंगल ट्रांसफेरेबल वोट सिस्टम थींदो आहे, जंहिंमें के बि जेको 2 धुरियूं हिक जे साम्हूं न बीहंदियूं। पर तव्हांजो जेको उहिदा आहिनि 5-6 जेके बि उहिदा आहिनि उन ते भले 50 माण्हू बीहनि, को मसइलो न आहे, पर उनजी वोटिंग जेकी आहे उहे मयारी कारकुन कंदा। जेको पको तव्हांजो कारकुन मेंबर आहे उहो तव्हांजे उहिदेदारनि खे ऑर्गेनाइज़र्स जेके आहिनि, छो जो शुरू में ऑर्गेनाइज़रशिप जोड़े 3 महीननि ताईं 6 महीननि ताईं इम्तिहान मोकिलियो वेंदो आहे त उहे क़ाबिल आहिनि कमु करणु या न। पोइ कारकुन उनखे जज कंदो आहे, ॾिसंदो आहे त वाक़ई हिन में अहलियत आहे या न। पोइ जॾहिं 6 महीननि खां पोइ उन्हनि जी इलेक्शन थींदी आहे खुफ़िया तरीक़े सां सिंगल वोट ट्रांसफरेबल वोट सिस्टम तहत, त नतीजे तौर ते उहे पाण कारकुन जेके आहिनि डिसाइड कंदा आहिनि, तय कंदा आहिनि त फलाणो माण्हू जेको आहे उहो हिन उहिदे जे अहल आहे, उनखे ही वोट ॾियणो घुरिजे। नतीजो तौर ते जॾहिं मुकमल वोटिंग थींदी आहे त पोइ उनजी काउंटिंग जेकी आहे हिकिड़ी अहिड़ी इलेक्शन कमेटी हूंदी जेका गैर जानिबदार हूंदी, कंहिंजी धुर न हूंदी। उहा इलेक्शन कमेटी उनजी नतीजो ज़ाहिर कंदी त फलाणा माण्हू फलाणे उहिदे ते चूंडिजी आया। इन रस्ते सां घटि में घटि इहो आहे त असां वटि जेको आहे पार्टी जी जेकी तोड़ फोड़ थिए थी उहा बंदि थी वेंदी ऐं बोगस वोटिंग जो तरीक़ो जेको आहे उहो बंदि थी वेंदो। नतीजो तौर ते सिंध जे अंदरि जेको असां वटि सियासी पार्टियुनि जे अंदरि इहो जेको मरहलो आहे इहो तमामु घणो थी वियो आहे। जो पार्टियुनि मां पार्टियूं ठहियूं वञनि, फोरमनि मां फोरम ठहंदा था वञनि, हिक ॿिए मां टुटी उहो शयूं ख़तमु थी वेंदियूं ऐं हिकिड़ो ऑर्गेनाइज़ेशन जो जेको असां रुख रखणु था चाहियूं या तसवुरु ॾियणु था चाहियूं उहो जोड़े सघूं था। त हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे ऐं असां उमेदु था कयूं त तव्हां समूरा जेके असांजा सीनियर दोस्त आहियो या जेके ॿिया दोस्त आहियो असांजी ईअं ई हमेशह हिमत अफ़ज़ाई कंदा रहंदा त जीअं असां अॻे खां अॻियां थी करे कमु कयूं। हींअर वेचर में असांजी नंढी ॿी कोशिशि कई आहे, उहा इहा त ख़ासि तौर ते कराची इंडस्ट्रियल एरिया, कराची सॼो जेको आहे उनजी मईशत जेकी आहे इंडस्ट्रियल एरिया मां जेकी आहे हिन पूरे मुल्क खे, हिन पूरी सिंध खे हलाए थी। हाणे उन में मसइलो इहो आहे त अक्सरत में असांजो सिंधी मज़दूर हुअण जे बावजूदि उहे बुनियादी हक़ जेके हुनखे मिलणु खपनि उहे नथा मिलनि। छो जो आलमी कानून ऐं हिन मुल्क जो जेको बि अंधो मंडो कानून असां कसर कयूं उन तहत हुनखे उहे हक़ नथा मिलनि जेके मिलणु घुरिजनि।
असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे त घटि में घटि असां कानूनी तरीक़े सां हिकिड़े हिननि जे कानून भाउ तव्हां जेकॾहिं पंहिंजा कानून ठाहिया आहिनि उन्हनि खे अमल कयो। उन्हनि तहत असां मज़दूरनि जे हवाले सां नंढड़ी कोशिशि कई आहे। सिंध सुजागी फोरम जेको आहे उन सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन ठाहिण जो ऐलान कयो आहे। उनजी पहिरीं बॉडी असां ऑर्गेनाइजिंग बॉडी चूंडी आहे ऐं उन प्लेटफॉर्म तां जेको आहे असां 16 फरवरी हिन महीने जी आचर ते मंझंदि जो 1 वॻे इंडस्ट्रियल एरिया जे अंदरि कोरंगी में ज़िया कॉलोनी में असां हिकिड़ो वॾो कन्वेंशन मज़दूरनि जो घुरायूं पिया, जंहिंमें मज़दूरनि जे जेका हक़नि जे हवाले सां चार्टर आहे उहो पेश कयो वेंदो ऐं उते मुख़्तलिफ़ सां जेके वकील दोस्त आहिनि या सीनियर जेके ट्रेड यूनियन्स दोस्त आहिनि या मज़दूरनि जे हवाले सां जेके हक़नि ते जदोजहद कनि था दोस्त उहे ऐं ख़ुदि असांजा जेके दोस्त आहिनि उहे उते उन मज़दूरनि सां लाइव अचण में ईंदा। उन्हनि जे आॾो उहे ॿुधाईंदा त तव्हांजा राइट्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि राइट्स उन्हनि हक़नि जे बाबति जेको आहे तव्हां कमु कयो, अमल कयो ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं। कानूनी तौर ते असांजो वकील फोरम ठहियल आहे जेके उनजी निगहबानी कंदा त उन्हनि जा कहिड़ा रूल्स रेगुलेशन जेके इंडस्ट्रीज़ जा आहिनि जंहिं तहत उन्हनि खे राइट्स मिलनि। ख़ासि तौर ते असां वटि जेको मेन सबबु इहो आहे त असां वटि रेगुलर जेके मज़दूर आहिनि परमानेंट उहे रखनि ई कोन था, डेली वेजिस ते बुनियाद ते उन्हनि खे हलाइनि था, पर डेली वेजिस जो जेको मज़दूर आहे उनजा पंहिंजा राइट्स आहिनि उहे उनखे नथा मिलनि। जेको परमानेंट मज़दूर आहे उनजा राइट्स आहिनि उहे उनखे नथा मिलनि। बदिले जो मज़दूर जेको आहे उनजा राइट्स आहिनि उहे नथा मिलनि। इहे सभु शयूं तॾहिं असांखे ख़बर जॾहिं असां उहे लाज़ कयूं था ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट कयूं था। ॿियो वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि वॾे वॾे रिकॉर्ड उहे फैक्ट्रियूं ऐं उन जूं इंतिज़ामी जेके अमलदार आहिनि उहे या उनजा मालिक न आहिनि। असांजे ॾाढो वॾे में वॾी रिकॉर्ड असांजी माफ़िया आहे। हिननि इंडस्ट्रियल एरिया जे अंदरि बि माफ़ियाऊं आहिनि जेके बि वॾे में वॾी रुकावटूं मणनि जेके उन्हनि मालिकनि ऐं इंतिज़ामिया जे हथ में फेरी करे आम मज़दूर जो इस्तेसाल कंदा आहिनि। नतीजे तौर ते कंहिं बि मज़दूर जेको आहे सिंधी मज़दूर हुजे या ॿियो मज़दूर हुजे पर जेसिताईं उनजो उन्हनि माफ़ियाउनि सां तालुक़ु न आहे तेसिताईं उहो वीचारो पीड़ो रहिजे थो ऐं उनजी हक़ तलबी थींदी थी रहे। घटि में घटि असां उन्हनि माफ़ियाउनि खां उनखे जान चलाइण लाइ ऐं उन्हनि खे बुनियादी जेके हक़ आहिनि जेके फैक्ट्री पाबंद आहे उते उनजा मालिक जेके पाबंद आहिनि उन्हनि खे ॾियनि। उनजे लाइ असां हिकिड़ी इहा कोशिशि कई आहे त जीअं सिंध जो जेको मज़दूर आहे जेको हिते फैक्ट्रियुनि में कमु करे थो हज़ारनि जे तादाद में लखनि जे तादाद में उनखे असां जेको आहे हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म हुआ प्लेटफॉर्म ते हू पंहिंजा हक़ हासिल करे सघे ऐं जेकॾहिं उहे फैक्ट्री अमलदार उनखे हक़ नथा ॾियनि त घटि में घटि असां उनजे कानूनी हक़ लाइ कोर्ट जे ज़रिए विड़ी था सघूं था। तो असां इहे कोशिशूं कयूं आहिनि। उन में अवां समूरनि दोस्तनि खे जो असांखे साथ खपे त हिकिड़ी असां शुरूआत कई आहे। उन में तव्हांजो इख़लाक़ी ऐं सपोर्ट असांखे खपे थी। तव्हांजी इख़लाक़ी सपोर्ट हूंदी त असांखे यकीन आहे त असां ज़रूरु पंहिंजे उन मक़सद में कामयाबु थींदासीं। छो जो इहो मक़सदु असांजो ज़ाती न आहे, इहो असांजो इज्तमाही मक़सदु आहे। जेकॾहिं सिंध जो माण्हू सिंध जो मज़दूर जेको आहे उहो ख़ुशहाल हूंदो, उनखे हक़ मिलंदा त घटि में घटि गुज़र सफ़र करे सघे थो, हू पंहिंजो पाण खे कराची जे अंदरि सेटल करे सघे थो। ऐं हींअर वक़्त जी ज़रूरत आहे त पंहिंजो पाण खे कराची में सेटल कजे। ऐं ॿी जेकी हिकिड़ी अहम शइ आहे उहा इहा असां हिन वक़्तु मौजूदा जेका आदमशुमारी थी उन में घटि में घटि ॿियनि आबादियुनि जे भेट में असां हींअर अक्सरियत में आहियूं। पर बदकिस्मती आहे अक्सरियत में हुअण जे बावजूदि असां हिते रजिस्टर्ड न आहियूं। कराची जे अंदरि वॾे में वॾो मसइलो असांजो इहो आहे त सिंधी माण्हू कराची में रजिस्टर्ड न आहे, अॼु बि हू रजिस्टर्ड ॻोठनि में आहे। त असां चऊं था त जेकर सिंधी माण्हू पंहिंजो पाण खे कराची में रजिस्टर्ड कराए उन हवाले सां असां मुहिम कोरंगी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हलाईसीं। असांजी कोशिशि आहे त उनखे अञा बि वधाइजे, सिंधी माण्हुनि खे इहो इजाज़त ॾिजे बाबा तव्हां कराची में सेटल घटि में घटि शनाख्ती कार्ड तव्हां ठारायो, तव्हांजी रजिस्टर तव्हां ठारायो ऐं उनजे बुनियाद ते पाण खे हिते रजिस्टर्ड कयो। जेकर तव्हां हिते रजिस्टर थींदव तव्हांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर थींदो। पोइ सुभाणे असां वटि इहो जेको चवंदा आहियूं त बाबा कराची यूनिवर्सिटी वारा दाख़िला कोन था ॾियनि, कार्ड था ॾियनि, उहे जवाब असां लाइ घटी वेंदा। हू त पंहिंजी कोशिशि कनि था त तव्हांखे उहे शयूं न मिलनि, उहा जंग उन्हनि सां विढ़णु घुरिजे त असांखे सिंध जे ॿियनि ज़िलनि जी कोटा बि असांखे मिलणु घुरिजे। पर घटि में घटि हीउ तरीक़ो जेकॾहिं असां आज़मायूं त कराची में रहंदड़ जेके असां लखनि जे तादाद में सिंधी आहियूं उहे जेकॾहिं पंहिंजे पाण खे रजिस्टर करे पंहिंजे ॿारनि खे इन्हनि ई तालीमी इदारनि में हितां जी डोमिसाइल ते जेकॾहिं दाख़िला ॾियारे हुजूं त इहो बि असांजी वॾी फतह हूंदी। इन लाइ असां अव्हांखे घुरिजे त गॾिजी जदोजहद कयूं ऐं असांखे साथ ॾियूं। ऐं वधीक तव्हांजो टाइम कोन थो वठां। आख़िर में ॿीहर सिकंदर खे ऐं जनम ॾींहं जूं वाधायूं ॾेई ऐं शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि त धरती जिते मां पूरजां, धरती जिते मां पूरजां, तंहिं ते निमुनि जी छांव में आज़ादगी जा पेज कुझु जाम मुंहिंजे नाम में। जी सच चवण खां मुंहुं ई कोन, सच चवण खां मुंहुं ई कोन, तॾहिं त कंहिंखे वणू ई कोन। असीं त मिठड़ा वण खजी जो खिज़ां लॻे त
और इन लक्षण दावत ॾींदसि सुजागी फोरम कराची डिवीजन के जनरल सेक्रेटरी साईं लतीफ़ मेमून खे अची पंहिंजे मंदर जा भाई सुखाना मसूम कपर तो कुन करे जीअं माटीअ में जमई एॾो सूर सही निंड न करियो न क़ाबिल इज़त क़ाबिल इकराम मुंहिंजा हमसफ़र साथियो आज़ाद सिंध जा पांधेड़ो अॼु हिन स्टेज ते वेठल समी बलोच साहब साईं अस्कर बागी साहब जुणिजो साहब जो नालो यादि कोन्हे जुणिजो साहब ऐं मुंहिंजो हुन महफ़िल जो मोर मुंहिंजो मरकज़ी उहिदेदार ऐं जॉइंट सेक्रेटरी मोहतरम सारंग साहब ऐं हीउ सॼो जेको मंडल मचायो वियो आहे जंहिंजे नाले सां मनसूब आहे उनखे अॼु 50 जनमॾींहं ते लख लख वाधायूं। हिन पिंडाल में वेठल मुंहिंजा तालके जा दोस्तो ज़िलनि जा दोस्तो ऐं मुंहिंजे काबीना जा दोस्तो जे सिंध जे फिक्रे ॾींहंनि खे मूंखे ॻाल्हाइणु मुनासिबु नथो लॻे या जेको असांजो नई ग़लती आहे त मरकज़ी उहिदेदार खां मथां डिवीज़न खे ॻाल्हायो वञे पर असांजी मोहबतूं बि आहिनि असांजो मोतबर दोस्त भी आहे ऐं निहायत एतमाद जो घण रुखी घण पासाई ऐं घणो रुखो ॻाल्हायईं बि सभिनी मसइलनि ते मुंहिंजे लाइ का छॾी शइ कोन अथई पर दोस्तनि खे ॿीहर जेॾी महिल तव्हां अनाउंसमेंट कयो त कंहिं सीनियर दोस्त खां पुछा कयो त कहिड़ो दोस्त किथे फिट करिणो आहे कंहिंखे कहिड़ो वारो ॾियणो आहे ऐं कंहिंखां सदारत कराइणी आहे। हाणे मां सदारत जे लाइक़ु ई न आहियां मरकज़ी उहिदेदार ॻाल्हाए ऐं हेठियों उहिदेदार सदारत करे या वरी मुशावरत थींदी आहे त बाबा हीउ डिवीज़न जो प्रोग्राम आहे त इंतिज़ामी लेवल ते हक़ हुनखे हुजे त उहो सदारत करे इहा शइ बि कोन थी मुशावरत बि न थी माज़रत मुंहिंजी ग़लती कोन्हे दोस्तो पाण सियासी वर्कर आहियूं जीअं मस्त आहियूं सॼी ज़िंदगी हुन फ़िक्र न सोच हुन फ़लसफ़े सां गुज़ारी 55 साल उमिरि आहे हुनमें 36 साल क़ौमी तहरीक खे ॾिनो असां दोस्तनि में खोट पिया सम्झूं असांजे फोरम में यादि कयूं असां फोरम में हिकिड़ी क़ौमी तरक़ी में हिकिड़ी क़िस्म जी छुड़वागी पैदा थी वई तंज़ीम कोन नतीजा कोन हदफ़ कोन टारगेट कोन पार्टी जी वञंदा इहो ॾाढो ॾुखियो बोले ऐं साईं सारण चयो न त तंज़ीम ठाहे सघिजे असां हिकिड़े पुरते हिकिड़े खां कमु शुरू कयोसीं मशाला जो असां कराची खे ऑर्गेनाइज़ पिया कयूं तव्हांजे टिपरी हिन में 2 प्रोग्राम आहे हिकिड़ो कयो आहे ॿियो हीउ प्रोग्राम आहे ज़ाती दोस्तियूं या ज़ाती सालगिरहूं ही क़ौमी सालगिरहूं ने क़ौमी कचहरियूं ने ऐं क़ौमी हवालो आहे ऐं क़ौमी मौक़ुफ़ आहे ज़ाती तौर ते बि हैसियत कोन्हे फ़र्द जी हैसियत कोन्हे हैसियत आहे क़ौम जी असीं अमानत आहियूं क़ौम जी असांजे प्रोग्राम बि क़ौमी असां जीअं मस्त आहियूं असां आज़ादी पसंदि आहियूं पर दोस्तनि चयो त तंज़ीम नथी जुड़े ॿियो असां चयो त तंज़ीम जुड़ी सघे थी पर तंज़ीम जे जेके लवाज़मात आहिनि या जेके अंदाज़ आहिनि या जेके तरबियत आहे उहा त कयो मां दावा सां थो चवां क़ौमी तहरीक में जेके 8-10 ग्रुप आहिनि कंहिं वटि को मुकमल मरकज़ी बॉडी जो ढांचो कोन्हे दुख थो थिए छो जो पाण हुनजो हिसो आहे त साईं हेठां खां हिकिड़े फर्ज़े खां कमु शुरू कयो अहिड़ो पुर्ज़ो तयारु कयो जेको जापानी हुजे
न लूज थे न जंगाल थे। ऐं असां दोस्तां सां इहे दावा कईसीं त असां कंदी में जोड़े सघूं था। असां बुनियाद विधा आहिनि, असां तरबियतियूं करायूं, असीं वर्कशॉप पिया कयूं, असीं कारकुन खे पढ़ायूं पिया। ॿार वञण जी कोई ज़रूरत न आहे। फिक्रे जीअं शइ सभु कुझु आहे, 66 किताबनि में सभु कुझु आहे। हारिस साहब 40 किताब आहिनि। साईं खे खणी साईं जी किताबनि में गहराई आहे। हारिस साहब जे किताबनि में हिकिड़ी चाशनी आहे। तव्हांखे ॿई शयूं मिलनि थियूं। ॿुधो, चटपटी दर्जन जी बि मिले थी। तव्हां जेॾी महिल हारिस साहब जो किताब खणंदव न, चवंदो मां हिन किताब खे राति जो पूरो कयां। एॾी चाशनी आहे, एॾो मज़ो आहे, एॾी लफ़्ज़नि जी अदायगी आहे, एॾी कहावत आहे। जेॾी महिल तव्हां साईं जेम्स जो किताब खणंदव त गहराई में गरक थी वेंदव। इन ई महसूसु कंदव त हिन गहराई जी मुकमल ख़बर रखो। असां सिंधू जी साझा किताब पढ़ियोसीं, जंहिं असांखे मुतासिर कयो। तमामु घणा पासा किताब आहे। तारीख़ आहे, अदब आहे, सियासत आहे, अमला वारनि जा किस्सा आहिनि। ख़ासि करे अरबनि जूं जेके अनाऊं असां सां रंजशूं ऐं तकलीफ़ूं थियूं, उन्हनि जो ज़िक्र आहे। हारिस साहब जो पिरे जो पैगाम सदी जूं सदा, जेको भुट्टो साहब हज़म नथो करे सघे। चए थो हिन किताब खे बंदश विझो, जो नौजवाननि जे दिलनि खे आग लॻाई। पोइ किताब ते बंदश विझी पिरे जे पैगाम ते। त असांजो कारकुन कहिड़ो कारकुन आहे जेको हारिस साहब जा किताब पढ़े थो ऐं साईं जेम्स जी आहे। त असां स्टडी सर्कल में हिन दोस्तनि खे पढ़ायूं था। ॿियो बि थो पढ़ायूं। नंबर ॿियो त समाज में ज़िम्मेवार ॿ तबिका हूंदा आहिनि। हिकिड़ो दानिश्वर हूंदो आहे, ॿियो आलिम हूंदो आहे। हाणे जेके दानिश्वर दोस्त आहिनि चवनि था त असां अदबी संगतियूं ॿियो टियों ठाही वेठा आहियूं। मां चैलेंज थो कयां त आया नतीजा प्लेटफॉर्म ॾींदो सियासी या तव्हां जे ॾात खां इनकार आहे ई कोन। असां तव्हांजो 5 सिटूं बि नथा लिखी सघूं। तव्हां वॾा वॾा ज़हन आहियो, वॾी वॾी ॾातधणी आहियो, तव्हां घणो कुझु आहियो। पर मां चैलेंज थो कयां त साईं जेम्स ते इल्मु अदब 10 खां वधीक ॿियो अदब आहे ई कोन। छो घणा पासा हुआ। ठीकु आहे, उन दोस्तनि जो, उन अदीबनि जो, उन दाख़िलनि जो, उन मौक़नि जो, उन तारीख़ ॼाणनि जो बोरियो आहे। पर मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हांजे वाणी कहिड़ो क़ौम जी सभु कुझु सम्झो बि था, ॾातधणी बि आहे। आख़िर हिन क़ौम जी अॻुवाणी केरु कंदो? अॻुवाणी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां प्लेटफॉर्म अख़्तियार कंदो, सियासी प्लेटफॉर्म। मूंखे वञिणो आहे लाड़काने, मां छा कयां? हाणे छा सुपर हाईवे ते वञी चढ़ां? त ड्राइवर छा चवंदो फोरू आहे? हा चढ़ां बि, मूंखे सीट मिलंदी भला? कंहिं स्टूल ते विहारींदा, मुसाफ़िरी में शरीर थींदो रहंदो। प्लेटफॉर्म वठो, प्लेटफॉर्म ते बीह, या फिक्रे जीएम शहर खे रद्द कयो अॼु ते हे शहादतूं बोगस आहिनि, ही नज़रियो बोगस आहे, ही जदोजहद बोगस आहे। क्या चवंदा आहिनि सिंधी में बर्दाश्त कयो या क्रॉस कयो। अदा असां जीअं सम्झाऊं, सार जीअं सम्झो आहे। इहो पासो असांजो आहे, इहो घणा पासा हुआ। क़ौमी तहरीक घणा पासा ई आहे। उन शहादतनि जे हिक हिक फुड़े ते असां रक़म नथा अदा करे सघूं। उहे असांजा सही थिए, असां उन तसव्वुर आहियूं। आज़ादी शहादत खां सवाइ कोन मिलंदियूं। पर जेॾी महिल गांठ ॾिठी थिए, हे वेल में सराई हूंदी आहे न, उहा पंहिंजी जॻह छॾी वेंदी आहे, पर हिकिड़ी गांठ थींदी आहे, कोई ठाको हणंदी आहे। क़ौमी तहरीक में असीं गांठ ॾिठी, गांठ झाको पिया हणूं। सार खे ॾियो न त चैलेंज कईसीं त तंदीम में जोड़े सघूं था। इहे असां नंढड़ा बुनियाद जा फोरम छा आहे? हिकिड़ो पुरज़ो आहे। फोरम असां कोन वठंदा आहियूं।
आज़ादियूं सियासी पार्टियूं वठंदियूं, पर जॾहिं असां हुनखे हिकिड़ो जमूं, हिकिड़ो कारकुन, हिकिड़ो ज़हन, हिकिड़ो लाइन में त असां क़ौमी तहरीक जी अॻुवाणी ॾींदासीं ऐं उन्हनि दोस्तनि सां गॾिजी बि ॾींदासीं ऐं उन्हनि मिसाल बि पेश कंदासीं त तव्हां जेके मिसाल ॾींदा हो त तंज़ीम नथी मिली सघे। मां उन प्रेस क्लब ते ॻाल्हायो दोस्त ॾुखीरा बि थिया। अॼु 23 लखनि वारी पार्टी तव्हां 23 समुंड जे बीहारी आहे, तव्हांखे अहसासु नथो थिए। छो न ॻाल्हायूं? मूं जे विदाल के सदर आहियां, मां जीएमएस काउंसिल जो मेंबर रहियो आहियां, मूं 40 साल लॻभॻि क़ौमी तहरीक खे ॾिना आहिनि, 4 पघार तौर असांजो कोन्हे, रब्त नथी छॾे जाऊं। असां क़ौमी तहरीक में ॾिसूं था, ख़ुदा जो कसम 3 ॼणा आहिनि, मर्कज़ी कमेटी बि कोन्हे त बि चेयरमैन आहियां। ॾुख नथो थिए? अरे तव्हां कॾहिं मर्कज़ी पार्टी ते विया आहियो? असां पंहिंजे हिसाब सां कमु कयूं पिया, असां ते हाज़िरियूं न खणो, असां ते तनक़ीदूं न कयो। असां चैलेंज कयो आहे त 1 साल में तव्हांखे हीअ फोरम पार्टी जी शिकिल ॾींदो, 1 साल में। साईं असां ॾिसो न, हेॾा असांजा मोतबर दोस्त वेठा आहिनि, हीअ त माना आहे हिकिड़ो थंबोड़, हीअ बि इख़लाक़ी सपोर्ट कनि असांजी। असांखे चवंदो असांजी क़यादतूं कनि, अॻुवानी कनि। दुनिया अरे उहे दुनिया जा मुल्क बि आहिनि, असां ठहियल शइ खे पिया ठाहियूं। 23 लख माण्हू कठा कयासीं, हुनखे सहेड़े केरु माना कोर्ट आहे। असां रीऑर्गनाइज़ कयो कमु शुरू कयो। दोस्तों हिकु दफ़े अॼु बि कई आहे, साईं खां मां माज़रत थो थी, घणो ॻाल्हाइणु मुनासिबु कोन थो लॻे, जो राति ताईं वेठा आहिनि, मौक़े वेठा आहिनि, फारिग खान वेठा आहिनि, सीनियर दोस्त वेठा। महिरबानी। लहू जा चंदी ज़रड़ा गुलाबनि खां मथे आहिनि, मुक़दस मौत जा लम्हा सवाबनि खां मथे आहिनि, इल्म खां थोरो अॻिते कदम जे गुर्ब में पायूं, खटाऊं इश्क तुंहिंजे जूं किताबनि खां मथे आहिनि, पीअण ऐं पीआरनि जा किसा कंहिं सां थो छेड़ी, असांजा टोके शाणा शराबनि खां मथे। इन खे असां शाइर शबीब लाखो अची पंहिंजे ख़्याल में ॻाल्हि। दोस्त संगीत की संगत में कदम से गजा है, जन्म दी है, जन्म दी पेरा दोस्त मुझे तुमने जगह आए को बेहतर नम में संगत बुदाए गजा है।
जो पैसो थे जो पाणयास जमण जो पैसो थे वरी दिल बिटियला वञण जो पैसो मिट्टीअ जे ठहियल इन कखाउन घरनि में मिट्टीअ जे ठहियल इन कखाउन घरनि में सॼी हीअ हयाती रहण जो पैसो थे सॼी हीअ हयाती रहण जो पैसो थे मिली तो समृद्धि घुमण जो पैसो थे सिंधी क़ौम सिकंदर अस जाग थी पई सिंधी क़ौम सिकंदर अस जाग थी पई पंहिंजे हक़ घुरण छा पंहिंजो हक़ घुरण छा छिनण जो पैसो थे पंहिंजो हक़ घुरण छा छिनण जो पैसो थे बस बंद करे मना तो करे मिली तो समृद्धि घुमण जो पैसो थे वरी दिल बिटियला वञण जो पैसो